अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। इल्म मसीह आहे हिकिड़ो अहम पेशो आहे जंहिंमें माण्हू मसीहा बणिजे थो। हूअं त इहा शिकायत बि आम रही आहे त हारिया वेझ मुयास सुध न लहिम सूर जी, पिरीं खे चवंदियास तरस तबीबनि छॾियो। पाण उन दौर में जी रहिया आहियूं जॾहिं तबीबनि तरस छॾे ॾिनो आहे। डॉक्टरनि बि दुकानदारियूं क़ाइमु करे वरितियूं आहिनि, लालच लोभ अची वई आहे। मरंदड़ माण्हू मरी भले वञे पर उनखां ख़र्च एतिरो कराइणो आहे जो बीमार माण्हू जेकॾहिं बची बि वञे त कर्ज़ मां जान छॾाए न सघे। हाणे त इलाजु लखें रुपयनि में थिए थो, ग़रीब माण्हू केॾे वञे। पर के डॉक्टर अॼु बि मसीहाई वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि। अहिड़ो हिकु अज़ीम इंसानु डॉक्टर अज़ीम आलमाणी बि जहान छॾे वियो। इल्म मसीहाई सां वास्तो रखंदड़ हूअ डॉक्टर जंहिंखे अॼु बि माण्हू इज़त जी निगाह सां ॾिसंदा हुआ। सिंध धरती जो सॼण ऐं मसीहाई किरदारु रखंदड़ प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद अज़ीम आलमाणी काल्ह 95 वरहनि जी जमार में पसाह पूरा कया। गुज़िरियल केतिरे अरसे खां हूअ बीमारी सां मुसलसिल झेड़े रहियो हो। डॉक्टर अज़ीम आलमाणी बाबति गुलज़ार आलमाणी लिखियो, डॉक्टर अज़ीम आलमाणी जो जहिड़ो नालो अज़ीम, सच में हो बि ओड़ो अज़ीम। डॉक्टर मोहम्मद अज़ीम आलमाणी साहिब जो जनम टंडे फज़ल भरसां ॻोठ अहमद ख़ान आलमाणी सां गॾु ॻोठ सोनो ख़ान आलमाणी यूसी आलमाणी ज़िले हैदराबाद में थियो। साईं हिकु अज़ीम मसीहा इंसान त बिल्कुलु हुयो, पर डॉक्टर साहिब मरीज़नि खां बग़ैर कंहिं टेस्ट रिपोर्ट जे इलाज करण ऐं बीमारी जे बारे में ॿुधाइण। सच त हूअ पंहिंजे पेशे सां न सिर्फ़ु सचो हो पर इलाज ते वॾी गिरफ़्त रखंदो हो। को मरीज़ जेकॾहिं पुछा कंदो हो त वरी कॾहिं अचां त चवंदो हो ॿीहर न अचिजो, जेकॾहिं ज़रूरत महसूसु थिए त पोइ तव्हांजी मर्ज़ी। हर इंसान खे पेट हूंदो आहे, मगर हिन शख़्स अज़ीम इंसान अहिड़े महांगाई जे दौर में बि कराची में अवाम लाइ फीस खे नॉर्मल रखियो। उन सां गॾु गॾु हीउ हिकु सचो कुमप्रस्त पिणु रहियो। हिन अज़ीम इंसान हेल्थ सेक्रेटरी जो उहिदो हूंदे सिर्फ़ु सिंधी सिहत खाते में भर्ती करे मिसाल क़ाइमु कया। साईं शुरू जे ॾींहंनि में शाइरी बि कंदो रहियो ऐं रिसालनि में लिखियाई पिणु। संदसि हिकु पुटु जामशोरे में प्रोफेसर आहे, हिकु न्याणी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में इंचार्ज रही आहे। साईं अज़ीम जे लाइ डॉक्टर ग़ुलाम हैदर डाहिरी जे चवण मूजिबि त सिंध में LMC हैदराबाद में डॉक्टरनि जे लाइ सिर्फ़ु हिकु हफ़्ते में 1 कलाक जो पीरियड हूंदो हो, जंहिंमें संदसि पढ़ाई हिकु कंप्यूटर जी मेमोरी वांगुरु शागिर्दनि जे ज़हननि में फीड कराए छॾींदो हो। साईं जी शराफ़त एतिरी जो संसद ज़मीननि ते निज़ामाणियुनि कब्ज़ो कयो, पर क़ानूनी कार्रवाई खां सवाइ कॾहिं बि हथियार हथ में न खयाईं। साईं अज़ीम साहिब जंहिंखे MA आलमाणी बि सॾियो वेंदो हो, हुन लाइ इहो पिणु मशहूरु हुयो त हूअ ग़रीब माण्हुनि खे वापसी जो भाड़ो बि ॾेई छॾींदो हो ऐं मुफ़्त इलाज पिणु कंदो हो। यादगिरियुनि जा वर्क वराईंदे मंज़ूर हुसैन पहियार लिखियो, डॉक्टर अज़ीम आलमाणी साहिब खे शागिर्दीअ वारे ज़माने में ॾिठमि जॾहिं मां मिराण यूनिवर्सिटी जामशोरो में पढ़ंदो हुउसि। आलमाणी साहिब प्रिंसिपल लियाकत मेडिकल कॉलेज जामशोरो हुया। जामशोरो LMC में हिकु जलसे में शरीक थियण वियासीं। उते जलसे में बदमज़गी थी पई। डॉक्टर मोहम्मद नवाज़ गाहोटी मरहूम ऐं कुझु ॿिया शागिर्द हिफ़ाज़त सां डॉक्टर आलमाणी साहिब खे वठी विया ऐं जलसे में बदनज़मी थी वई। ज़िया जो ज़मानो, पुलिस बि अची वई। मां जॾहिं रतो देरो 1999 में स्कार्प में SDO हुउसि त कुझु तबियत में मज़ो कोन पिए आयो, सो हैदराबाद डॉक्टर साहिब खे ॾेखारणु आयुसि। 2 मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं गोरियूं ॾिनाई, जंहिंमां हिकु जो नालो बलसान हुयो, बाक़ी ॿी जो नालो विसरी वियो। हफ़्तो खनि गोरियूं वठण खां पोइ तबियत सही थी वई। अजीब ॻाल्हि जो न का टेस्ट न को एक्सरे। मूंखे अंग्रेज़ी डॉक्टर न पर 1000 साल अॻु वारो यूनान मुल्क जो हकीम लॻो। ख़ुदा तरस इंसान। बसि अहिड़ो हिकु डॉक्टर राणीपुर जो कादर बख़्श मेमण मरहूम ॾिठमि, उहो बि भलो डॉक्टर, पर तबियत जो तेज़ हूंदो हुयो। अलाह साईं डॉक्टर अज़ीम आलमाणी खे जन्नतुल फिरदौस में जाइ अता करे। अवांजी समातुन ताईं
रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन।